यतज़र्रउ इलैका फतरहमहु फमन ज़ल्लज़ी यतज़र्रउ इलैका फयरहमहु इलाही फकमा फलक़तल बहरल मूसा अलैहिस्सलाम व नज्जैतहु अस्सअलुका अन तुसल्लि अला मुहम्मद व आलिहि व अन तुनज्जियनी बिमा अना फ़ीहि व तुफ़र्रिजुनी फ़रजन आजिलन ग़ैर आजिलिन बिफ़ज़लिका व रहमतिका या अर्हमर राहिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रजहुम। मजलिस की कबूलियत वास्ते सल्लल्लाहु बानी मजलिस नवाज़ सदरुल खान शफ़क़त भाई उन्हनि जो एहतमाम नगर ब्यास उन्हनि सभिनी जे तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़े थियण वास्ते भी सलवात आवाज़ बानी मजलिस जे मरहूमीन जी मग़फ़िरत वास्ते भी सलवात। तमाम मोमिनीन जी जान माल इज़्ज़त जी हिफ़ाज़त वास्ते भी सलवात। बीमारों की शिफाया बजलाए भी सलवात। एक दफ़ो वरी भी दुरूद पढ़ो इमाम ज़माना अलैहिस्सलाम के। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सबई गंजी सलवात। सय्यदना व नबीना व तबीब क़ुलूबिना व शफ़ीअ ज़ुनूबिना मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला हुसैनिल गरीब। ओ सकीना जो बाबे जो गुरबत करवाना मदाके जे बरसा शाम जो महारी सजाद मौला वेठो। तव्हां त उन्हनि खे रोअण आया हो जिन जे जनाज़नि ते के भेनरुनि खे बि रोअण। हर मजलिस के ज़िंदगी जी आखिरी मजलिस समझे ॿुधंदा कयो। सजाद मौला फरमावई तो मुझे इबरत जे कुठल बाबे जे गम में ये रोज जवान पुट जे मथा फोड़े मारो। अल्लाह अल्लाह मुसलमान जदा शिया रोन छो था हुसैन मज़लूमा जो हिकड़ो वार भी
टुटी पवे आसान ज़हरा के सजो सजो दी आराम न अचे वज़ादारो मातमदारो मूंखे तव्हां इंसाफ़ समुझायो पीउ खे बि कफ़न न मिलियो धीउ खे बि कफ़न न मिलियो एड़ी काई मस्तूर त मूंखे दस्यो जंहिंजी उमिरि हुजे 4 या 5 साल चइनि या 5 सालनि जी उमिरि में जंहिंजी कमर झुकी वई ओ थीन वारो जिगर ते हथ हुजे के मातम करण आयो अन्या लफ़्ज़ बदलाए चवा एड़ी काई मस्तूर न ॾिठी हूंदव जंहिंजी उमिरि हुजे 4 या 5 साल और वारो चइनि या 5 सालनि जे उमिरि में जेका ॿुढड़ी थी वई अल्लाह अल्लाह दुआ करो शलक वटि काई चइनि या 5 सालनि जी थी हुजे पीउ जे कातिल खे हथ न बधे जिया साज सकीना बाबे जे कातिल खे नंढड़ा नंढड़ा हथ बधी जय भई ज़ालिम आया करी न मारे तो मुझो परदेसी बाबा ऐ गरीब ऐ मजलूम अल्लाह मारे सो पानी प्यारे पोत मारे तो मुझे बाबे जे छगाड़ वारो कोई न बचो इरोन इनो गुस्सान ज़ैनब के प्यारो तब जेका भाउ जे लाश त चुप करे इनी गुज़री वई जणो त कुझु लॻंदो ओ जेके घणा इन नियल साल गिरी आया हो त ज़हरा जे धीउनि खे परचाए अचे ओ वज़ादारो मातमदारो मसाइब जा हितां शुरू थो कयां हिकिड़ो अजीब हुकुम मिलियो बीबिन खे थोड़ी देर जे लाइ रोकियो अञा बाज़ार सजी लफ़्ज़ सम्झा न जेके शाम जा ज़वार बीबिन खे थोड़ी देर जे लाइ रोकियो अञा बाज़ार सजी 3 ॾींहं मुसलसल बाज़ार में सजन बार बार बीबी ज़ैनब पुछा थी करे सजाद ओ मुझा गैरतमंद पुट ई बाज़ार कंहिंजे लाइ था सजाइनि सजाद खून जा चुका वहाए जदो पुफी अम्मा ये असांजे अचण जे लाइ बाज़ार में सजाए जॾहिं सजजी वेंदियूं तॾहिं असांखे घुराईंदा ज़ाकिर नाल मां ॿुधंदा आहियो न नम मेल अली जी निमाणी थी पेटल आई नम मेल इहो बिल्कुलु सही पढ़ंदा आहिनि इहो राति जो हुकुम मिलियो त बीबिन खे जलायो वञे खुदा करे मां जुमला पढ़ी सघां तव्हां ॿुधी सघो जेके मातम करण आयो सीनो प्यारो न कजो मातम करो तव्हां असांजे मज़हब में जाए सजाद मौला हिकड़ी जगह ते ये जुमला चया हा काश अम्मा मुखे नजर के पुछा गई मौला तवा इमाम थी करे एड़ा लफ्ज़ था जो सजाद खून जा जुका वाए जबियो हा न हो जा हा न नंगे सर पुफी ज़ैनब के बाजार में दिस है सजाद तवा तो पानी दारो पुछो तो सजाद मौला का इबरत जे पुठल बाबे के पानी न 40 साल रत ज़ाकिर नालमन ॿुधंदा नव मेल अली जी थी पैदल आई बिल्कुलु सही पढ़ंदा इहो राति जो हुकुम मिलियो बीबिन खे जलायो सॼी राति हो अज़ादारो हो मातमदारो अमन जूं पलियल बीबियूं जली जली करे जेॾी महिल ज़िंदान बाज़ार जे दरवाज़े जे क़रीब पहुतियूं मलउन हुकुम ॾिनो जॾहिं सिज निकिरे तॾहिं बीबिन खे बाज़ार में दाख़िल कजो खुदा करे मां मसाइब पढ़ी सघां शाम जो टाइम आहे पिनण जो टाइम अज़ादारो मातमदारो जॾहिं बीबिन लफ़्ज़ ॾुखिया थो पढ़ां सिज निकिरे तॾहिं बीबिन खे बाज़ार में दाख़िल कजो कंदा पिया बाज़ार में एतिरी रश हुई एतिरा बदमाश जुमा हुया जो अली जी थी हिकिड़ो पैर ज़मीन ते रखे पई वरी ॿियो खणी पई वरी हिकिड़ो पैर ज़मीन ते रखे पई वरी ॿियो खणे पई सद करे चए पई ओ न त फजा वाली बाबा अली
आने तो तुझे निमानी थी ज़ैनब थक जी पई ओ दिन वाले खुदा दे आलम तवाजो को साईं ज़ैनब जी कब्र तक पहुंचाई इन जगह ते अली जे थी के एक आज़ान न बा आज़ान न 15 आज़ान ॿुधणी पई पर अज साथ वाले दरवाजे खां वठी दरबार यजीद मलऊं ताईं 70 कदमन जो फासिलो हुयो मां सदक अली जे ॾुखिन थियुनि ता वञा यो फासिलो 16 कलाकनि में तय कयो ही त उन्हनि बीबियुनि जो हौसलो हुयो जेके नाने जे रोज़े ते बि अध रात जे टाइम में ईंदियूं केतरी देर बैठियूं बी शाम जी मलका महरूमतुल मसरत उहा बीबी जे कदे जिंदगी में खुशी न ॾिठी सद करे जॾहिं सजाद वेहण जो हुकुम कॾहिं मिलंदो हाणे त सकीना बि थकिजी पई रोअण वारो हिते बेबिन खे महमलन तां लाथो गले में रस्सी ॿधी वई ज़जर बिन क़ैस जे हथ में रस्सी ॾिनी जड़ी मतलब बेबे वही सजाद मौला दरबार जे दरवाजे ते आया ये सभई कुर्सियुनि ते वेठा रोज़ तमाशो पयो हले मालिक रोज़ के मातम कर आयो जवानो बुजुर्गो कीअं जमला पर रोज़ तमाशा पयो हले अली जी थी उतरियूं टेके जेदी मुजाला सजाद जी मुझी उजड़ी अम्मा मुझा लाल इन्हनि खे चओ वञी मां वॾी परदादार मुंहिंजे मथे ते चादर जो मूंखे ॿुधायो जेका धीउ कॾहिं बिना चादर जे बाबे जे साम्हूं बि न आई अल्लाह ॼाणे शराबीअ सां कीअं ॻाल्हायो इब्न ज़ियाद जी दरबार में खुतबा कीअं पढ़िया सजाद इन्हनि साम्हूं सबर पौधा गवाह कंदासीं इन्हनि खे चओ वञी मां वॾी परदादार मुंहिंजे मथे ते चादर जो कोन्हे कोई ॿियो दरवाज़ो हुजे मूंखे ओॾां वठी हल ही दरवाज़ो असांजे शान जे लाइक़ ई कोन सॼो मज़मून छॾियो क़िबला खे टाइम यज़ीद मलऊन जी घरवारी जंहिंजो नालो हिंदा सो मौला अली जे घर में कनीज़ रही हिंदा न बाजार में आई ही न दरबार में कैदन जो तमाशो ॾिस के वञी हिंदा खे चयो हिंदा हिकु दफ़ो इन्हनि कैदन जो वञी तमाशो ॾिस हाणे ॾिसो मां सीनो प्यारो न कजो हिंदा जॾहिं मां कीअं वञा मूंखे मुर्शिद ज़ादी बीबी ज़ैनब जी मनो मूंखे बीबीअ चयो हिंदा कॾहिं बि भुलिजी कंहिं बि क़ैदीअ जो तमाशो न ॾिसजो मौला तव्हांजो रोल क़बूल मूंखे कैद में वञण जी कहिड़ी ज़रूरत पर जेॾी महिल मिन्नतूं कयूंसि वास्ता ॾिनोसि हिंदा खुदा जो वास्तो अथई हिकु दफ़ो इन्हनि क़ैदनि खे वञी ॾिस अल्लाह ॼाणे कहिड़े मुल्क खे उजाड़े आया रोज़ मातम कर केतिरा वॾा कैदी हिंदा जॾहिं अछा मुंहिंजे लाइ सुनहरी कुर्सी खणी अचो हिंदा जे लाइ कुर्सी आंदी वई अली जूं निमाणियूं थी ज़मीन ते वेठी थोरी देर गुज़री सार ज़ैनब सद गया होॾे ॾिसो अचण वारी केरु अल्लाह 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 मौला तव्हांजो रोल क़बूल फरमाए सभिनी चयो ॾिठो ज़रूर साईं जॾहिं असांजी कनीज़ रही आहे हिन जो नालो हिंदो हिंदा अॻिते वधी जॾहिं बीबी तव्हां कहिड़े मुल्क जा कैदी आहियो ओ सैयदनि जी गुरबत खे रोण ओ वफ़ादार ओ मातमदार ओ जवानो बुज़ुर्ग तव्हां कहिड़े मुल्क जा कैदी आहियो साईं ज़ैनब चती अना मिन मदीनत रसूल रसूल जो शहर गुज़रियो आहे मदीनो
एक मालक वापरा बार बार हिंदा जदी बीबी दवा के मुल्क जा कैदी आयो वासत किसान सैनब जे गुरबत दवन्या जदी अनाम मदीना रसूल जो शेर गुजरियो मदीना असा मदीने जा कैदी आयो हिंदा का कुर्सी छदाई दी वई अल्लाह अकबर सारे ज़ैनब कहती हिंदा छागा लाजो कुर्सी छदाई दी वई कहती मुझे आका जे शेर जा कैदी उजल मुझे केरी मजाल जो मां कुर्सी ते अना नरो है करी है बस सारे ज़ैनब जे शाद सा मंसूब मजलिस हिंदा वरी अंदाज बदलाए जदी बीबी भला मोहल्लो के रोतो अल्लाह अकबर बीबी मोहल्लो का बुधायो बीबी ज़ैनब कहती हिंदा किया बुधाया है मोहल्ला बनी हाशिम हारे जिसो मारे सीनो प्यारो न कजो हिंदा पांजो पावन के न संभालियो रोई करे कहती बीबी यो नालो न करो ते मुझे मुर्शिद सजाद अल्लाह है करी है बस मालिक ज़ात से बीबी न करो ते मुझे मुर्शिद सजाद दो बीबी यो नालो न करो ते मुझे मुर्शिद ज़ादी ज़ैनब रहंदी यो नालो न उते मुझे मदीने वारो मुर्शिद हुसैन रहंदो उते मुझे नगरी मुर्शिद ज़ादी सकीना रहंदी सारे ज़ैनब जदी हिंदा के का बार पर्दो करी आईया तुझो रतरो रवारो आ गले में तो पैरन में जंजीर हथन में अल्लाह अकबर ओ सैयद ये गुरबत खेरो न मारो ओ अली जे थीन के चादर खेरो न मारो आखिरी जुमला स्टेज छदियो थोड़ी देर गुजरी सारे ज़ैनब सदा कया हिंदा उनजुर इलई मुझे बरसात मुके सुनानी थी मां के हिंदा जदी बीबी तारीफ कराए शायर ज़ैनब जदी अना ज़ैनब बिनत अली अमाली दुखी दी ज़ैनब हाज़ी उम्मे कुलसूम हिय तई मुझी भेर उम्मे कुलसूम हाज़ी रुकैया मालिक शायर पांजो बाल के न संभालियो मातम करे कहती अना ज़ैनब बिनत अली माली जी दुखी थी ज़ैनब मालिक अना ज़ैनब बिनत अली माली जी दुखी थी ज़ैनब मालिक अना ज़ैनब बिनत अली अली जिद मारी थी ज़ैनब ये मुझी भेरों में कुलसूम थई हाज़ी रुकैया ये मुझी भेर रुकैया ये हुसैन जे सीने ते सुमल वाली जंहिं 5 साल जी थी सकीना और हज जुमला हो जेके मातम कर आया मालिक अना ज़ैनब बिनत अली माली जिद मारी थी ज़ैनब हिंदा ते दफा ज़मीन ते बैठी वरी बैठी केदी बीबी हिकड़ी मुखे गाल समझ जे करे तू अली जे थी ज़ैनब मुखे बुधाए आन अबुल फज़ल अब्बास आज जे आसरे ते वतन मदीना मालिक वज़ादार हो मातमदार जे करे तू अली जे थी ज़ैनब आन अबुल फज़ल अब्बास आज ते वदो नाज़ हुई आज जे आसरे ते वतन मदीना छजो तुझी चादर बचाण वारो अब्बास जे करे तू अली जी थी हुसैन
आयन अली अल अकबर हुसैन जो सुनो पुट अकबर किते बीबी के तई सफाई मौज जी वया हजरत के रोए तो रोए जदी तुझो कदी सजाद आया शाम जो बहारी शाहिद हुसैन मुगल साहब हाणे मौलाना सैयद मोहम्मद मिठल शाह मौजूद आहिनि। उहे मौलाना